अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां तव्हां सां गॾु कुर्बान अली मीराणी यूट्यूब चैनल QTV सिंधी सां गॾु। दोस्तों अॼु मां तव्हांखे पंहिंजे ॻोठ जो सैर कराईंदुसि। त असांजे ॻोठ ॿोराए में जेके ॿहिराड़ीअ जो माहौल आहे केॾो ख़ूबसूरत ऐं मज़ेदार आहे। सुबुह टाइम दिलि त ईअं पई चवंदी आहे त बसि सॼो ॾींहुं बसि इन ई माहौल में पियो हलिजे, पर शहर ॾे बि वेंदा आहियूं जंहिंमें तमामु सुठो माहौल हूंदो आहे। ऐं अॼु मां तव्हांखे उहो सैर कराईंदुसि जे तव्हांखे तमामु सुठे खां सुठो ऐं घणे खां घणो मज़ो ईंदो। हीउ उहो मंज़रु जंहिंमें मच्छी पाली वेंदी आहे ऐं हीउ तमामु ख़ौफ़नाक मंज़रु नंढड़ी कोठी जेका टुटी पई आहे। ऐं हीउ तमामु सुठो इलाइक़ो असांजो बहितरीनु, जंहिंखे गिदाड़ो सॾे वेंदो आहे, जंहिंखे मच्छी पाले करे जवान करे ऐं उहा ॾिनी वेंदी आहे। ऐं हीउ गिदाड़ो हिन वक़्तु उन शख़्सियत जो आहे जेको सखर में अखियुनि जो डॉक्टर आहे। डॉक्टर निसार साहब तमामु हिकिड़ो तमामु सुठो बहितरीनु इंसानु आहे जो ग़रीबनि जी पिणु मदद कंदो आहे अखियुनि जे लिहाज़ सां। कलराठो खंडर जंहिंखे बरसाति थियण खां पोइ कलर थी वेंदो आहे पाणीअ जो। हीउ तमामु उहो मंज़रु आहे। हीउ तमामु सुबुह जो पहर सिज जी किरण तमामु ख़ूबसूरत नज़र पई अचे ऐं उन सां गॾु गॾु हीउ कलर जो पाणी बि ओतिरो ई ख़ूबसूरत लॻे पियो जेतिरो सिज आहे। ही साईं तमामु ख़तरनाक वीरान जंग जंहिंमें मां अकेलो तव्हांजे लाइ पिणु कैमरा करे रहियो आहियां, वीडियो ॾेखारे तव्हांखे लुत्फ़ अंदोज़ कयां थो। हीअ साईं जंग, हीअ साईं उहा फैक्ट्री क़रीब तव्हांखे ॾेखारियां थो जेका असांजे इलाइक़े में ग़रीब माण्हुनि जो रोज़ीअ जो वसीलो बणियलु हूंदो आहे। हीअ मां तव्हांखे उन पासे खां थो ॾेखारियां जंहिं पासे हुन वीरान आहे, बाक़ी न परे पासे खां हुन कंदरा रोड बि लॻे थो। हीअ साईं वीरान रस्तो, नंढड़ा नंढड़ा कंडा केॾा ख़ूबसूरत आहिनि ॾिसो न। हीअ साईं उहो जीतड़ो जेको पंहिंजो रोज़ीअ जी सुबुह तलाश थो करे, जीअं इंसान कंदा आहिनि पखी कंदा आहिनि। वाह, ज़बरदस्त ब्यूटीफुल माहौल, तमामु ख़ूबसूरत। ॾिसो नाज़रीन केॾो ख़ूबसूरत थो लॻे ॿहिराड़ीअ जो माहौल। वाह वाह माशा अल्लाह। हिन वीरानीअ खे बि ॼण कुदरत वारे अहिड़ो रंग ॾेई छॾियो आहे जो घुमण बि मज़ो थो अचे। हीअ साईं मां तव्हांखे ज़ूम करे ॾेखारियां थो त हिन असांजे ॿहिराड़ीअ में बि तमामु मंज़र भला जिते प्लाटिंग करे रहिया आहिनि माण्हू। हीअ साईं उहा फैक्ट्री ॾिसो केॾी ख़ूबसूरत माहौल आहे, है ज़बरदस्त माशा अल्लाह। वाह हाय हाय माशा अल्लाह। त कुदरत वारे कुदरत वेही ख़ुदि खुदाई कई आहे। हीअ ॾिसो नाज़रीन, हेॾे जंगल में चवंदा आहिनि न त जंगल में मंगल, हीअ असांजो उहो आहे इलाइक़ो जंगल में मंगल। मज़दूर तमामु ख़ुशीअ सां मज़दूरी कंदा आहिनि ऐं पंहिंजे ॿचड़नि खे पालींदा आहिनि। हीअ साईं फैक्ट्री जो ॿियो प्यासो जंहिंजे पखड़ी पंहिंजी रोज़ी तलाश करनि था। कंहिं महिल उते कबूतर ईंदा आहिनि, ॿिया पखी बि ईंदा आहिनि। तमामु ख़ूबसूरत मंज़र। हीअ साईं पाणी नंढड़ो नंढड़ो केॾो ख़ूबसूरत लॻे थो, ॼण त शहरी माहौल लॻो पियो आहे।
माशाअल्लाह कुदरत जी ॻाल्हियुनि खे काई बि कमी न सॾिजे, छो त हर शइ में रब जो राज़ हूंदो आहे। हीउ ॾिसो था साईं, केॾो ख़ूबसूरत माहौल थो लॻे, ईअं थो लॻे ॼण इंग्लिश फिल्म जेको एडवेंचर जंगली माहौल आहे। माशाअल्लाह दिल त चवे थी हर दम हिन जी मूवी पई कजे। ही हुयो नाज़रीन असांजे ॻोठ टंडरे बोराए जो इलाइक़ो जेको शहरी बि पिणंदो आहे। थैंक यू साईं, इंशाल्लाह हयाती रही त वरी गॾु थींदासीं। यूट्यूब चैनल QTV सिंधी सां गॾु कुर्बान अली मीराणी। गुड बाय, खुदा हाफ़िज़।